सुमरा दौर की शुरुआत 1050 खां 1351 ताईं आहे। सरकारी ज़बान अरबी, मादरी ज़बान सिंधी। हिन दौर में सिंध जे मशहूरु रूमानवी दास्ताननि जो बुनियादु पियो, जंहिंमें ससी पुनो, उमर मारी, मूमल राणो, सोरठ राय ॾियाच, लीला चनेसर ऐं सोणी मियार वग़ैरह जो किसनि ऐं वाक़िअनि ज़रिए सिंधी बेत गाह जी सूरत में ज़ाहिर थिया। रज़्मिया शाइरी बि हिन दौर जी पैदावार आहे, जंहिंमें जंगी वाक़िअनि जो ज़िक्र मिले थो, जंहिंमें दुध चनेसर जी जंग, ॼाम हाली, हमीर सूमर जी जंग, जर न खुटनि कंगरे, राव न गढे रेण, गोली वञे गुजरे त चवंदा जोधे भेण। त इहो जेको शेर आहे इहो असांखे रज़्मिया शाइरी जे लिहाज़ सां मिले थो। हिन दौर में वाक़ियाती ऐं बयानी बैत बि पिणु मिलनि था, जंहिंमें मदहिया, सारा में चयल, हिजोया, मलामत ऐं फिटकार वारा बैत बि मिलनि था। गिनान इस्माइली मुबलगनि जे कलाम में तबलीगी नोयत जा इशार मिलनि था। गिनान जो जेको मौज़ू आहे उहो रूहानियत ऐं तसौफ़ जा मज़मून गिनाननि में मिलनि था। गिनान जो पहिरियों जेको शाइर आहे उहो आहे पीर नूर अलदीन, ऐं जेको शाहकार या क्लासिकल शाइर चऊं उहो आहे पीर सदरुद्दीन शाह। अच्छा, हाणे सूमरनि जे दौर में मुख़्तसरनि असांखे 4 खां 5 शयूं यादि करणियूं आहिनि। सभ खां अवल गिनान। गिनान अॻियां हली करे वाई ऐं काफ़ी जी शिकिल में असांखे मिलनि था। गिनाननि जो जेको मज़मून आहे उहो आहे तसौफ़ ऐं मज़हबी शाइरी। ऐं गिनाननि में चयो वेंदो आहे न त शाह लतीफ़ पीर सदरुद्दीन खां कहिड़े सुर जो असरु वरितो, उहो आहे सुर कापाइती। त ॻाह जेके आहिनि उहे बैत दोहे जी सोरठे जी शिकिल में असांखे अॻियां हली करे मिलनि था। ॻाह वाक़ियाती बैत बि आहिनि। रज़्मिया शाइरी, दुध चनेसर जी जेका माना जंग आहे या ॼाम हाली जी जेका जंग आहे, त उन में असांखे रज़्मिया शाइरी बि मिले थी हिन दौर में। ॻीच, मरखां शेखण, ॻीच अॻियां हली करे सहरा जे बुनियादु पिया, ऐं उन दौर में सूमरा दौर में मरखां शेखण जा ॻीच असांखे मिलनि था। इश्किया दास्तान मशहूरु आहिनि। इश्किया दास्ताननि जो अॻियां हली करे केतिरा ई बाब असांखे मिलनि था। इन खां अलावा 40 अखरी बि हिन दौर जी पैदावार आहे, जंहिंखे ख़्वाजकी ज़िंदगी बि चवंदा आहिनि, जेका पीर सदरुद्दीन ठाही हुई। त इहे मख़सूस 4 खां 5 शयूं जेकी पाण खे सूमरनि जे दौर में यादि कंदासीं, त इनशा इन ते डेमो बि सुठो थी वेंदो, ऐं जेकॾहिं उहो सुवालु पुछंदा त इन ते पाण जवाबु ॾेई सघूं था।